नाज़रीन प्रोग्राम हैदराबाद ब्यूरो टाइम सां गॾु आऊं जो मेज़बान ख़ालिद चांडियो। अॼु हैदराबाद ब्यूरो टाइम में तव्हांखे अपडेट ॾियूं था। तव्हांखे यादि हूंदो त जेको गुज़िरियल हफ़्तो हैदराबाद सॼे में ख़ुसूसन कासिमाबाद ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजलीअ जो एॾो शदीद बहिरान हो जो मजबूरन पीपल्स पार्टी जी क़यादत खे हज़ारे माण्हुनि सां गॾु बाईपास ते धरणो हणणो पइजी वियो ऐं नतीजे में जेके बि हेस्को अख़्तियारियूं हुयूं पहिरीं त उन्हनि ॻाल्हियुनि खां इनकार कयो, पर मुसलसल पीपल्स पार्टीअ जी क़यादत जे प्रेशर खां पोइ हिकिड़ियूं ॻाल्हियूं थियूं। ॻाल्हियुनि खां पोइ हिकिड़ो लाहे अमल जोड़ियो वियो ऐं जेको माण्हुनि जो पब्लिक जो इशू मसइलो आहे बिजली जे हवाले सां, लोड शेडिंग जे हवाले सां ऐं केतिरनि महीननि खां जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि जा ट्रांसफार्मर लथा पिया आहिनि, कॉलोनीज़ में ट्रांसफार्मर लथा पिया आहिनि ऐं बग़ैर ॿुधाइण जे ऐं बग़ैर हुनजे के अहिड़े तरीक़ेकार जोड़ण जे हेस्को वारा लाइटूं कटे वञनि था, ट्रांसफार्मर लाहे वञनि था, लिंकूं लाहे वञनि था। नतीजे में पब्लिक सॼो सफ़र करे वई। गर्मियूं बि तमामु शदीद हुयूं। अञा ताईं तव्हां ॾिसो त बरसाति जो जेको आहे सो मौसम ज़रूरु मौजूदु आहे ऐं सॼी सिंध में बरसाति जी अॻकथी कई पई वञे, पर अञा बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गर्मीअ जी सूरत हाल ऐं मौसम कुझु हवाऊं ज़रूरु घुलियूं आहिनि, पर हिकिड़ो गर्मीअ जो मौसम ज़रूरु मौजूदु आहे। ज़ाहिर बिजली असांजो अहम सोर्स आहे। बिजली खां सवाइ हाणे ज़िंदगी जेका आहे सा उहा नथी हली सघे, सॼो समूरो कारोबार नथो हली सघे ऐं मईशत जे हवाले सां जेके बि शयूं इंडस्ट्री जे हवाले सां, पैदावार जे हवाले सां, हर हवाले सां बहरहाल बिजली तमामु मस्ट आहे। छाकाणि त इस्पतालुनि खां वेंदे, एजुकेशन सेक्टर खां वेंदे, इंडस्ट्रीज़ ताईं सॼो कारोबार, सॼी ज़िंदगी जेका आहे सा उहा डिपेंड करे थी बिजली ते। हैदराबाद जी सूरत हाल बिजली जे हवाले सां ईअं आहे त तव्हांखे यादि आहे त हैदराबाद में टोटल जेका डिमांड आहे उहा 900 मेगावाट बिजली जी आहे। 900 मेगावाट बिजली जी जॻह ते हिननि खे जेका बिजली मिले पई उहा 730 मेगावाट बिजली मिले पई। 170 मेगावाट बिजली जो हिननि वटि डेफिसिट या हिकिड़ी सम्झो त खोट मौजूदु आहे। पोइ लाइन लासिस बि उन में आहिनि ऐं गॾोगॾु जेको अंदरि हिकिड़ो जेका बद इंतिज़ामी आहे सॼी उहा उन सां गॾोगॾु डिडक्शन जा इशू आहिनि, ॿिया मसइला आहिनि, खोड़ सारा टेक्निकल मसइला आहिनि। अञा ताईं पुराणे तर्ज़ जो निज़ाम मौजूदु आहे, का जदीद मशीनरी नाहे आई। हेॾो फीडरल अदारो आहे, हेॾो एनर्जी जे मेन रिसोर्स जो अदारो आहे ऐं हेॾी वॾी प्रोडक्शन मौजूदु आहे, पर हिननि ख़ुदि सिस्टम खे पाण गड़बड़ कयो आहे, पाण उनखे हिकिड़े अहिड़े हुन में तरीक़ेकार में आंदो आहे जो शुरू खां वठी तव्हां ॾिसो त जेकॾहिं शुरू खां वठी सिस्टम ट्रांसपेरेंट हुजे हा ऐं हिकिड़ो अहिड़ो तरीक़ेकार मौजूदु हुजे हा त माण्हू बिजली जा थोरा थोरा बिल ॾींदा अचनि हा। यूनिट बि महांगा थिया आहिनि, ओवरऑल महांगाई बि थी आहे। नतीजतन तव्हां ॾिसो त जेको बिजली जो मामिलो आहे, बिजली जे इस्तेमाल जो मामिलो आहे, उहो माण्हुनि जे लाइ ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो बणिजी वियो आहे। हैदराबाद रीजन जे हवाले सां तव्हांखे अपडेट ॾींदासीं, कोशिशि कंदासीं त की हेस्को जे तर्जुमान सां ॻाल्हि ॿोल कराए कयूं त कीअं पोज़ीशन आहे। पीपल्स पार्टी जो जेको धरणो लॻो उन में पीपल्स पार्टी जो अॻूणो ज़िले सदर ज़ाहिद अली भुरगड़ी ऐं अॻूणो फिशरीज़ जो सूबाई वज़ीर बि ऐं पाण हैदराबाद जे हवाले सां पॉपुलर शख़्सियत, उन सां गॾु काशिफ़ ख़ान शोरो ऐं एडवाइज़र जबार ख़ान जे वक़्तु धरणो हुयो बाईपास ते। त उनखां पोइ जी सूरत हाल ते ज़ाहिद भुरगी खां अपडेट वठूं था त जेका मीटिंग तव्हांजी थी हेस्को जे चीफ सां, उन में छा लाहे अमल तइ थियो ऐं उन में हाणे जेका अॻियां सूरत हाल उन ते केतिरो अमल केतिरो थियो ऐं केतिरनि ॻोठनि जी बिजली बहाल थी आहे, कॉलोनीज़ जी बिजली बहाल थी आहे ऐं इन मामले खे पीपल्स पार्टी जी क़यादत ऐं पीपल्स पार्टी कीअं ॾिसे थी। ज़ाहिर साईं मुंहिंजो आवाज़ु अचे पियो? जी हा, तव्हांजो आवाज़ु अचे पियो। ज़ाहिर साईं मूंखे इहो ॿुधायो त तव्हां ज़ाहिर आहे जॾहिं बि पब्लिक जो इशू को अचे थो त ज़ाहिर आहे उन में पंहिंजो हिकिड़ो इनपुट तव्हां विझो था। ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी तमामु वॾी पार्टी आहे। हैदराबाद रीजन जे हवाले सां जेके पब्लिक जा इशूज़ आहिनि उन में हेस्को जो बिजली जो इशू हींअर हार्ट इशू थी वियो आहे ऐं माण्हू बिजली खां सवाइ ज़ाहिर आहे तव्हां बि सम्झो था रही नथा सघनि। जेको बाईपास तो धरणो लॻो उन में छा तइ छा थियो ऐं उनजो रिज़ल्ट केतिरो आयो आहे? असां जेको धरणो लॻो 8 कलाकनि जो, उन खां पोइ कमिश्नर ऐं डिप्टी कमिश्नर आया त हेस्को वारा जेका आहे तव्हां सां ॻाल्हाइणु चाहिनि था। पोइ असां 2 माण्हू वियासीं कमिश्नर हाउस में ऐं तक़रीबन 2 कलाक हुननि सां असांजी नेगोशिएशन हली। पहिरीं त असां हुननि खे इहो चयो त तव्हां जेका बिल मोकिलिया आहिनि उहो तमामु ग़लति बिल आहिनि, ज़्यादती आहे। हिकिड़ो ॻोठ आहे, हिकिड़े ॻोठ में हिकिड़े घर में 3-3 लख रुपए जो बिल आहे जंहिंखे चवनि था पाण डिटेक्शन नंबर 1। इन खे मां चयो ख़तमु करियो ऐं इन खे जेको आहे पंहिंजो हुते कैंप लॻायो हर ॻोठ में
कैंप लॻाए 2 माण्हू वापडा जा, 2 माण्हू जेका आहिनि असांजा, ऐं हिकिड़ो माण्हू जेको आहे कमिश्नर साहिब जो, चाहे मुख़्तियारकार हुजे जी चाहे को बि हुजे, ऐं उहो लोड वञी कैलकुलेट करियो त हिकिड़ो बल्ब ऐं पखो लॻियो हुनजो 3 लख रुपए आयो, उहो महिरबानी करे ख़तमु करियो। उन्हनि उन ते एग्री कयो त असां लोड चेक कयूं था, ऐं लोड चेक करण खां पोइ 6 महीने जो असां जंहिं बिल ॾिनो आहे 6 महीने जो लॻायूं था उन लोड जे हिसाब सां, ऐं उन जी 6 किस्तूं करियूं था। अच्छा ठीकु आहे, मंज़ूर आहे। उन खां पोइ असां चयो त जेका ट्रांसफार्मर लाहे विया उहा महिरबानी करे वापसि रखो, जेका ट्रांसफार्मर ख़राब थी विया आहिनि उहो असां वञूं था त उहो ट्रांसफार्मर लॻायो त उहो वापडा वारा चवनि था त तव्हां पैसा ॾियो पोइ लॻाईंदासीं। इहे करोड़ो अरबों रुपया हिननि खे बजट मिलनि था, त उहो उन्हनि जो फर्ज़ु आहे त उहो ठीकु कराए ऐं वापसि लॻाइनि। सही आहे। उहो बि हुननि एग्री कयो, जीअं त होर कैंप जा 2 ट्रांसफार्मर हुआ उहो लॻाए विया। बाक़ी बाईपास ते जेका ॻोठ आहिनि इहा तव्हां वारा जेका आहिनि पालाजी वठी ऐं दरिया ताईं इहे लाइनूं सभु कटी पयूं, इहे उन्हनि उन वक़्तु चालू कयूं। ऐं उन खां पोइ जेको आहे हाणे असां पहिरियों जेको कैंप आहे उहो असां कमेटियूं ठाहे छॾियूं आहिनि सब डिवीज़न वाइज़। ठीकु आहे। हैदराबाद में जेका बि SDOs आहिनि उन्हनि जे जेका इलाइक़ा ईंदा आहिनि असां पंहिंजा पार्टी जा माण्हू, डिप्टी कमिश्नर जा माण्हू, वापडा जा माण्हू, ठीकु आहे, उहो सर्वे कंदा। सर्वे करण खां पोइ जेका बि हक़ीक़त आहे, जेका हक़ीक़ी बिल आहे उहो इशू कंदा, ऐं उन खां पोइ जेको आहे उन ते माना कमु हलंदो। लोड शेडिंग जे लाइ चयोसीं त लोड शेडिंग 18 कलाक हले पई। हिकिड़ी त लोड शेडिंग आहे 7 कलाक जेका अनाउंसमेंट आहे जंहिंजी, ठीकु आहे, पूरे पाकिस्तान में बिजली जो बहरान आहे, असां ख़ामोश आहियूं। पर घटि में घटि जेको आहे इहे जेका गैर इलानिया लोड शेडिंग करनि था उनखे ख़तमु कयो वञे ऐं माण्हुनि खे रिलीफ ॾिनो। सॼे रमज़ान में चई त तराबी में लाइट कोन वेंदी, अफ़्तारी में कोन वेंदी, सहरी में कोन वेंदी। इत्तेफ़ाक़ सां तराबी में बि लाइट कोन हुई, अफ़्तारी में बि कोन हुई ऐं सहरी ते बि कोन हुई। माण्हू तकलीफ़ में गुज़ारियो आहे। उहा माण्हू ॻोठनि में जेका एजड आहिनि, जेको 100 साल जो, 90 साल जो, 80 साल जो, गर्मी जे करे कई माण्हुनि जो इंतकाल थी वियो ऐं उहे वीचारा जेका आहिनि गर्मी न सही सघिया। त इहे ज़्यादतियूं वापडा जूं भुट्टो साहिबु चई वियो, तव्हांखे यादि हूंदो त इहे वाइट एलिफेंट आहे। त इन करे इनखे काबू करण जे लाइ असां कोशिशि कई आहे। असां बिजली चोरनि जे ख़िलाफ़ आहियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी चाहे थी त बिजली बिल्कुलु जेको ॿारे थो उहो पैसा ॾे, पर जेका हक़ीक़ी पैसा आहिनि उहो वठनि। उन ते हिननि एग्री कयो आहे। कमु असां शुरू करे छॾियो आहे। अला कंदो त उन जा सुठा नतीजा ईंदा। तव्हांखे रेस्पॉन्स मक़सदु आहे त हिस्को चीफ हैदराबाद रेस्पॉन्स कयो आहे, इंतिज़ामिया हिस्को जी रेस्पॉन्स कयो आहे, उन ते अमल थिए पियो? जी हाँ, शुरूआत करे छॾी आहे। ठीकु आहे। हाणे अॻियो स्टे मक़सदु इहो हूंदो त तव्हां बिलनि खे ट्रांसपेरेंट कराइणु वेंदो, कमेटी जेका कमिश्नर तव्हांजे हिस्को जे विच में ठही आहे उन्हनि जे थ्रू लोड चेक कंदो। लोड चेक कराइण खां पोइ 6 महीननि जो बिल 6 किस्तनि में माण्हुनि खां ॾियारे ऐं नवां मीटर लॻाराए कम खे अॻियां वधाईंदो। ऐं 6 महीना वेकेशन लॻाईंदा, उन जे बि 6 किस्तूं कंदा। अच्छा, हा, 6 किस्तूं कंदा, पोइ हर महीने किस्त भरबी। अच्छा, जेकॾहिं तव्हां लोड चेक करणु वेंदो त उन में तव्हांजी क्राइटेरिया तरीक़ेकार छा हूंदो त ॻोठ खे इंटीमेशन ॾींदो या ओचिता वेंदो? छाकाणि त जेकॾहिं बाक़ाइदा पहिरीं हिकिड़ो ॾींहुं पहिरीं हुते ऐलान कराइबो, पोइ वापडा वारा वेंदा। असांजी हुते जी कमेटी जा जेका मेंबर हूंदा, असांजा चेयरमैन, असांजा वाइस चेयरमैन, असांजा काउंसलर, उहो सभु गॾु हूंदा। वापडा जा माण्हू गॾु हूंदा, डिप्टी कमिश्नर जा माण्हू गॾु हूंदा ऐं वेही पोइ लोड चेक कंदा त इहो घरु आहे, इन ते हिकिड़ो पखो ऐं 2 बल्ब आहिनि, इहो घरु आहे, इन ते हिकिड़ो AC आहे हिकिड़ो, त उन हिसाब सां लोड सेट कंदा। बिल सेट कंदा उन हिसाब सां। अच्छा, जेकॾहिं तव्हां वञो था ऐं उन में AC माण्हू लाहे था छॾीनि ऐं वरी जेकॾहिं पोइ AC हणी था छॾीनि त उन्हनि जी क्राइटेरिया कीअं रखंदो? उन जे लाइ इहो आहे त हर 15 ॾींहं पोइ जेका आहे कमिश्नर साहिब वटि मीटिंग थींदी। उन में जेको आहे पंहिंजो असां जेका आहियूं, मां आहियां, अब्दुल जब्बार ख़ान आहे, काशिफ साहिबु आहे, असां 3 माण्हू हुते वेंदासीं ऐं 15 ॾींहंनि जो रिज़ल्ट ॾिसंदासीं त केतिरी रिकवरी थी, केतिरो वापडा वारनि कयो, किथे किथे लाउड चाली थी, न थी, छा थियो। कमिश्नर आहे उहो, डिप्टी कमिश्नर, वापडा जो CO, उहो वेही ऐं पोइ असां ॾिसंदासीं त 15 ॾींहंनि में कहिड़ा ओपा वरितासीं। ठीकु आहे ज़ाहिर साईं, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, असां पीपल्स पार्टीअ जे
ऐं अॻूणे सूबाई वज़ीर ज़ाहिद अली भुरगली सां ॻाल्हि ॿोल कईसीं। उहो चवे थो त असांखे रेस्पॉन्स कयो आहे हैदराबाद जे हिस्को इंतिज़ामिया ऐं जेको तरीक़ेकार तइ कयो अथऊं उन तरीक़ेकार जे हिसाब सां असां स्लोली जेके शयूं कंदासीं। हिकिड़ो नंढिड़ो वक़्फ़ो वठूं था, वरी अची तव्हांखे हिस्को जे तर्जुमान सां ॻाल्हि ॿोल करायूं था। जेका ज़ाहिद भुरगली साहिबु ॻाल्हि कई आहे, हिस्को जे तर्जुमान खां पुछूं था त तव्हां वटि हींअर जेको मेन जेको मेगावाट बिजली तव्हांजी जीअं 900 जी नीड आहे ऐं तव्हांखे 730 मेगावाट बिजली मिले पई, त तव्हां 170 जो डेफिसिट कीअं पूरो कंदो, लाइन लॉसिस तव्हांजा जेके आहिनि उन में केतिरी इम्प्रूवमेंट आई आहे ऐं ख़ुदि ऑफिशियली हिस्को छा पई करे उन ते तव्हांखे अपडेट ॾियूं था। हिकिड़ी नंढड़ी ब्रेक वठूं था, वापसि मोटूं था। वेलकम बैक नाज़रीन। असां हैदराबाद में ॻाल्हि ॿोल करियूं पिया हिस्को जा जेके मसइला आहिनि, बिजली जा मसइला आहिनि, उहे तव्हां ॾिसो पिया त केतिरी गंभीर सूरत हाल अख़्तियार करे विया आहिनि। ॻोठनि जा ॻोठ जेके आहिनि 3 महीननि खां उते लाइट जा इशूज़ आहिनि, कॉलोनीज़ में लाइट जा इशूज़ आहिनि, लोड शेडिंग जा इशूज़ आहिनि ऐं हिकिड़ी रूटीन जेका लाइफ आहे उहा सॼे जी सॼी हिकिड़ी बिजली जे मसइलनि जे करे तव्हां ॾिसो त ॾाढी डिस्टर्ब थी वञे। ज़ाहिद भुरगली सां तव्हांखे ॻाल्हि ॿोल कराईसीं पीपल्स पार्टीअ जे अॻूणे सूबाई वज़ीर खां, जेको ही नओं हिकिड़ो ठहियो आहे सेटअप हिस्को जो ऐं पीपल्स पार्टी जी क़यादत में ऐं गॾोगॾु हिस्को ऐं उन सां गॾु जेके बि कम्यूनिटी जा माण्हू आहिनि उन्हनि जी हिकिड़ी गॾियल कमेटी ठही आहे ऐं जेको धरणो लॻो उन खां पोइ हिस्को जो तर्जुमान सादिक कबर साहिबु असां सां लाइन ते मौजूदु आहे। उन सां तव्हांखे अपडेट वठायूं था। ओवरऑल हिकिड़ो रिव्यू था तव्हांखे हुन खां करायूं त असां वटि हैदराबाद में बिजली जो सॼो सेटअप आहे कीअं, केतिरी मेगावाट बिजली असां वटि मौजूदु आहे, केतिरी मेगावाट बिजली असीं ॿारियूं पिया, केतिरा लाइन लॉसिस मौजूदु आहिनि ऐं केतिरो अपडेट कयो आहे हिस्को जेके पब्लिक जा इशूज़ आहिनि उन जे हवाले सां, उन्हनि जे रिलीफ जे हवाले सां, माण्हुनि खे सहूलियतूं ॾियण जे हवाले सां हिस्को ख़ुदि केतिरो पंहिंजो पाण खे रेस्पॉन्सिबल कयो आहे या केतिरो हिकिड़ो पब्लिक ॾांहुं पाण खे जवाबदेह कयो आहे। सादिक साईं, ज़ाहिद सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे तफ़सीली। तव्हांखे यादि आहे त जेको अॻे हफ़्ते धरणो लॻो हो जंहिंमें 30-40 ॻोठनि जी कॉलोनीज़ जे माण्हुनि जी, सिविल सोसाइटी जे माण्हुनि जी नुमाइंदगी हुई। 4 खां 5 कलाक धरणो, हिकिड़ो सॼो ब्लॉकेज थी वई सॼी सूरत हाल ऐं ज़ाहिरा ॻाल्हियूं पहिरीं त कोन थियूं, रेस्पॉन्स न पे कयो हिस्को, पर धरणो जॾहिं शदीद थी वियो त मजबूरन ज़ाहिरा हिस्को जी जेका इंतिज़ामिया आहे, हिस्को जूं जेके अख़्तियारियूं आहिनि उहे बि ज़ाहिरा पब्लिक ॾांहुं रेस्पॉन्सिबल आहिनि। नेठि सियासी मसइलत जो मसइलो हो या ॿियो को मसइलो, पर CO तव्हांजे रेस्पॉन्स कयो, कमेटी जुड़ी, कमिशनर हैदराबाद पीपल्स पार्टीअ जी ऐं धरणे में मौजूदु माण्हुनि जी कमेटी खे घुरायो, पाण वटि ॻाल्हियूं थियूं। ऐं थोरो तव्हां बि ज़ाहिरा जेके पब्लिक इशूज़ आहिनि उहे बि घणो तव्हां ॾिसो था मीडिया जे थ्रू, तव्हांजे थ्रू सिधो अदारे जे सरबराहनि ताईं पहुचनि था। तव्हां कीअं था, थोरो मूंखे उनजो ॿुधायो त जेको पब्लिक जो जेको इशू आहे, पब्लिक जो जेको मसइलो आहे, पेन आहे, जेका तकलीफ़ आहे, उनखे कीअं रिज़ॉल्व करे सघे थी हिस्को, कीअं रिलीफ ॾेई सघे थी जेके सरकमटेंसिस आहिनि हींअर बिजलीअ जा उन जे हवाले सां। जी ख़ालिद साईं, अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरियों तव्हां सिंध TV ऐं अव्हां जो शुक्रगुज़ार आहियां जो अव्हां असांखे मौक़ो फ़राहम कयो आहे त असां हिस्को जो मौक़िफ़ जेको आहे अव्हां जे ज़रिए अवाम ताईं पहुचायूं। जी जी। हाणे अव्हां असां खां काफ़ी शयूं जेके आहिनि तफ़सील सां पुछियो आहिनि, ऐं कोशिशि कंदुसि उनखे समराइज़ करे अव्हांखे तफ़सीलन ॿुधाईंदो हलां। ओके ओके। सभ खां पहिरियां त हिस्को हैदराबाद इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी हिकु बिजली डिस्ट्रीब्यूशन कंपनी आहे। बिजली ठाहींदी न आहे, पर बिजली पंहिंजे 14 ज़िलनि में असांजी सर्विस आहे, उते असां पंहिंजे मौजूदु सार्फिन खे बिजली फ़राहम कंदा आहियूं। ठीकु आहे। ऐं ॿिए नंबर ते अर्ज़ु कंदो हलां त बिजली उन सारिफ़ जो हक़ आहे जेको 100% गुड पे मास्टर कंज्यूमर आहे, यानी डिफॉल्टर न आहे, बाक़ीदार न आहे। ठीकु आहे। सारिफ़ खे बिजली मिलंदी रहंदी आहे। ओके। हिन वक़्तु असां वटि जेका सूरत हाल आहे, हिस्को जा 62 अरब रुपए खां वधीक जा बकाया जात आहिनि, जंहिंमें निजी सार्फिन ॾे 30 अरब खां वधीक जूं बकायूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां सिंध हुकूमत ॾांहुं जेको आहे 30 अरब जूं बकाया आहिनि ऐं साॻिए तरीक़े सां वफ़ाक़ी हुकूमत जे इदारनि ॾांहुं बि असांजा 2 अरब रुपए जा बकाया आहिनि। 2 अरब वफ़ाक़ी हुकूमत न, सिर्फ़ वफ़ाक़ी हुकूमत न 2 अरब रुपया, 2 अरब रुपया। वफ़ाक़ी हुकूमत ॾांहुं 2 अरब रुपए जा बकाया जाता आहिनि। अच्छा। हाणे असां
मुंहिंजा माण्हू जेके आहिनि मुख़्तलिफ़ टीमूं आहिनि असांजी MNT आहे, सर्विलेंस एंड इन्वेस्टिगेशन आहे, ऑपरेशन जी टीम आहे, टास्क फोर्स जी टीम आहे, ख़ुसूसी रिकवरी टीमूं आहिनि, FIA आहे, नेब आहे, उन्हनि सभिनी जो फोकस इहो हूंदो आहे त बाबा बिजली चोरी खे रोकणो आहे, बाक़ीदारनि खां 100% रिकवरी करणी आहे। ठीकु आहे। ऐं असांखे सिंध हुकूमत जे तरफ़ां पुलिस जी मदद आहे, पुलिस बि असां वटि आहे, उन्हनि सां असां गॾिजी वञी ऐं कार्रवाई कंदा आहियूं। अक्सर उते इहो ॾिठो थो वञे त जॾहिं हिते ट्रांसफार्मर लॻल आहे, भले शहर जे कंहिं मोहल्ले में आहे या कंहिं ॻोठ में लॻल आहे, त 100 जो ट्रांसफार्मर आहे, उते 25 कनेक्शन रजिस्टर्ड आहिनि, यानी कनेक्शन उनजो लीगल वरितल आहे मीटर जे सर्विस वायर जे ज़रिए, ऐं उते ई वरी 50 जेके आहिनि डायरेक्ट कुंडा लॻल आहिनि। अच्छा, हिकिड़े 100 जे ट्रांसफार्मर ते जी। हाणे 25 जेके कंज्यूमर असांजा रजिस्टर्ड कंज्यूमर आहिनि, उन्हनि कंज्यूमर ते वरी असां जेका रेशो ॾिसंदासीं त उते 1 या 2 कंज्यूमर जेके आहिनि 100% पेमेंट हूंदी, बाक़ी ॿिया डिफॉल्टर हूंदा। हाणे डिफॉल्टर असां छाखे चऊं था? जंहिं माण्हू ने 1 रुपयो बकाया आहे या 1 लख रुपया बकाया आहे, ठीकु आहे, उहो माण्हू डिफॉल्टर आहे। जॾहिं असां हुनजी बिजली कटण वञूं था, असांजो हिकिड़ो सिस्टम लॻल आहे, उते सर्विस वायर वञे थी, ट्रांसफार्मर लॻल आहे, LT सिस्टम आहे, ST सिस्टम आहे। हाणे असांखे ॿिनि तरफ़नि खां लॉस थिए पियो, हिकिड़ो टेक्निकल लॉस थिए पियो ऐं ॿियो एडमिनिस्ट्रेटिव लॉस, माना जेका बिजली चोरी थिए पई। त ॿिन्ही तरफ़नि जो लॉस जॾहिं थींदो आहे त पोइ असां हिकिड़ी पॉलिसी ठाही आहे, असांजे चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर अख्तर अली रंधावा साहब पॉलिसी ठाही त जेके 2 गुड पे मास्टर कंज्यूमर आहिनि, उन्हनि खे असां 10 जो 25 जो या 50 जो ट्रांसफार्मर लॻाए उन खे बिजली बहाल करे ॾियूं, त जीअं ॿियनि माण्हुनि में इहो शऊर अचे त बाबा जेको पेमेंट करे थो उहो बिजली बारे थो, ऐं जेको पेमेंट नथो करे उहो बिजली न बारींदो। ऐं इन सिलसिले में असां जेको आहे सो काफ़ी कामयाब बि आहियूं। हिते असां बिटाई टाउन में 8 ट्रांसफार्मर लॻायासीं, उतां जा माण्हू आया, उन्हनि पंहिंजो मोहल्ला कमेटियूं ठाहियूं ऐं उन्हनि 4 ट्रांसफार्मर वापसि कराए उते लॻाया ऐं उन्हनि 100% पेमेंट कई। अच्छा, सेम अहिड़े तरीक़े सां हुर कैंप आहे, हुर कैंप में हिकिड़ो मोहल्लो हुयो, उन्हनि अची पंहिंजा बिल ॾेखारिया, उन्हनि पंहिंजो नंढो ट्रांसफार्मर लॻायो, उते बिजली बहाल कई। अहिड़े तरीक़े सां हाली रोड में, लतीफ़ाबाद 4 नंबर में, लतीफ़ाबाद 11 नंबर में असां इहे जेके कार्रवाई कयूं आहिनि, उते कामयाबी सां उन्हनि माण्हुनि बिजली बारी ऐं ॿियनि माण्हुनि में हिकिड़ो शऊर अचे पियो, उहो बिजली जॾहिं ॿारियूं था, हीअ हिकिड़ी यूटिलिटी आहे, असां यूटिलिटी सर्विस प्रोवाइड कयूं था, असांखे उनजे बदिले में आवाम बिजली जा बिल जमा कराए। अचे थो सवाल त जेकॾहिं कंहिं सारिफ़ जो बिल ग़लति आहे, उनखे ग़लति जुर्मानो लॻायो वियो आहे, उनजे लाइ असां ख़ुसूसी कमेटियूं ठाहियूं आहिनि सर्किल लेवल ते, जंहिंमें 5 रुकनी माण्हू आहिनि, DCM आहे, DDT आहे, MNT जी टीम आहे, सर्विलेंस आहे, ऑडिट आहे। ठीकु आहे। उन खां पोइ असां हेस्को हेडक्वार्टर में हिकिड़ी टीम अलॻि सां ठाही आहे, जेका उन्हनि केसनि जी छंड-छाण कंदी, जेके ख़ासि तौर ते बिलनि जा मसइला आहिनि। अच्छा, उन्हनि मसइलनि खे हल करे ऐं सारिफ़ खे रिलीफ ॾिनो वेंदो। हिकिड़ो अर्ज़ु थोरो तव्हांखे इंटरप आऊं इहा कंदुसि त जेको डिडक्शन बिल लॻी विया आहिनि, ठीकु आहे, ॾिसो तव्हां इहा ॻाल्हि ऑनेस्टली हिकिड़ी एक्सेप्ट कंदो त हिकिड़ो रुगो कस्टमर जो ॾोह न आहे, पर हिकिड़े 20-25 सालनि में हिकिड़ो सिस्टम हेस्को जो ऐं उन्हनि जो मिली भगत सां माण्हुनि खे बि चोरीअ ते हिरायो वियो, यकीननि चोरी आहे, हिन में को शक न आहे माण्हू, पर उहो हिकिड़ो सिस्टम 20-25 सालनि खां अदारे जे मुलाज़िमनि ऐं ऑफिसरनि ऐं पब्लिक जे विच में हिकिड़ो उनखे हिकदमि सादिक साईं जेकॾहिं हिकदमि उनखे तब्दील करण जे लाइ बग़ैर का सब्सिडी न आहे, बग़ैर को उन में गवर्नमेंट जी इन्वॉल्वमेंट न आहे, त जेके ॻोठ आहिनि, कचूं आबादियूं आहिनि, ख़ुशूसन जिन माण्हुनि जो रोज़ानो कमाईअ जो ज़रियो ई 300 रुपया 400 रुपया सिर्फ़ु ॻुंधण खाइण लाइ ऐं अटो जेको आहे दाल मानी खाइण जे लाइ माण्हू मज़ूरी कनि था, इहे माण्हू जिन 4 लख 3 लख बिल आहिनि, इहे कीअं अफोर्ड करे सघंदा? उन जे लाइ का माना डिस्कस को थिए अथो अदारे जे अंदरि त इन्हनि माण्हुनि खे कीअं रिफ्रेश कजे, कीअं इन्हनि खे हिकिड़ी बॉटम लाइन ते आणिजे जो माण्हू नए सिरे सां बिल अदा कनि, पर जेको उन्हनि जे बिल आहिनि ऑलरेडी उन्हनि जो सॉल्यूशन छा हूंदो, कीअं अफोर्ड करे सघंदा? साईं अर्ज़ु कंदो हलां त असां उनजे लाइ हिकिड़ियूं कमेटियूं ठाहियूं आहिनि, जेके असांजो सब डिवीज़न में कस्टमर सेंटर आहे, सब डिवीज़न खां ॿाहिरि जेकॾहिं अचे त उहो सर्किल ते असांजी कमेटी ठहियल आहे, ऐं जेको सारिफ़ चए थो त मुंहिंजो बिल ग़लति आहे,
उन टीम सां गॾिजी वञी उहे चेकिंग करे ईंदा जेकॾहिं हुनजो बिल ग़लति आहे त हुनजो बिल दुरुस्त कयो वेंदो ऐं हुन सार्फ जी शिकायत दूर थी वेंदी। अच्छा पर मसइलो इहो आहे त जंहिं माण्हूअ 10 सालनि खां बिजली ॿारी आहे ऐं उन $1 बि जमा न करायो आहे त जेकॾहिं उन माण्हू ॾे असांजा 20,000 रुपया थियनि था त 20,000 ग़लति न आहिनि। माण्हू पाण में हिकिड़ी आदत पैदा कंदो बाबा असांखे इदारे जी तरफ़ां बिजली मिले थी त असां 5 रुपया 10 रुपया 100 रुपया 500 रुपया या 1000 रुपया बिल जॾहिं जमा कराईंदासीं त ॻाल्हाइण जहिड़ो थींदो। माण्हू इदारे में अची चवंदो बाबा मां बिल जमा करायां पियो, ऐं लीगल कंज्यूमर आहियां, मुंहिंजो ई मसइलो आहे, तव्हां हल कयो। मुंहिंजो बिल ग़लति आहे, डिटेक्शन लॻल आहे या ओवर बिलिंग आहे त असां वटि हिकिड़ो कानून आहे, उन में कंज्यूमर खे उते रिलीफ मिलंदो आहे। ऐं अव्हां जे प्लेटफॉर्म जे ज़रिए अवाम खे इहा अपील कंदुसि त ख़ुदा जे वास्ते अव्हां अचो, पंहिंजा मसइला हल करायो ऐं बिजली कानूनी तरीक़े सां इस्तेमालु कयो। केतिरी पूल में जेका मजमूई तव्हांजे स्टेशन्स जे अंदरि केतिरी बिजली मौजूदु आहे ऐं नीड केतिरी आहे? का इम्प्रूवमेंट आई आहे? जेको तव्हां ऑफिशियली फिगर डिक्लेयर कंदा रहिया आहियो त 900 मेगावाट जी नीड आहे ऐं 730 मेगावाट असांखे हैदराबाद रीजन खे मिले पई, हुन में का इम्प्रूवमेंट आई आहे? जी 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 अॼु असांजी जेका तलब आहे बिजलीअ जी उहा आहे हिन वक़्तु 970 मेगावाट। 970 मेगावाट? हा, 970 मेगावाट असांजी तलब आहे। 820 मेगावाट असांखे बिजली मिले पई। या हींअर 70 जेका आहे सा उहा इंक्रीज़ थी आहे हिन कुझु ॾींहंनि में? जी जी न, असल में हर कलाक में हिन जी सूरत हाल तब्दील थींदी रहंदी आहे। अच्छा। ऐं हिन वक़्तु जीअं त पाण राति जे टाइम में ॻाल्हाए रहिया आहियूं, हीउ पीक टाइम हूंदो आहे। पीक टाइम में लाइटूं बाज़ारुनि में भरंदियूं आहिनि, वधीक लोड थींदो आहे, उन हिसाब सां असांजी इहा तलब आहे। न त एवरेज जेकॾहिं ॾिठो वञे त असांजी बिजली तलब जेका आहे सा 900 मेगावाट ते बीहे थी। असांखे जेको आहे सो 800 या 780 मेगावाट मिलंदी आहे। माना तक़रीबन 80 इलाइक़नि में बिजली चोरी आहे। असां 10 खां 12 कलाक बिजली बंदि कयूं पिया। अच्छा, 820 मक़सदु थियो त इहो 80 मेगावाट 80-90 मेगावाट जी घटिताई आहे। जी 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 उनजी कंपनसेशन कीअं था करियो? लोड शेडिंग में या अञा ई कीअं? लाइन लासिस बि उन में ई आहिनि? लाइन लासिस बि उन में आहिनि? जी जी उहो लोड मैनेजमेंट कयूं पिया। शहरनि में 6 कलाक, बहिराड़ी में 8 कलाक, ऐं जिन इलाइक़नि में असांजे बिजली चोरी वधीक थिए पई उते असां 10 खां 12 कलाक बिजली बंदि कयूं पिया। कंप्लेनर जेके आहिनि उन्हनि जी अक्सर शिकायत आहे त जेको नंबर तव्हां 118 अलॉट कयो आहे उन में ख़ुशूसन राति जो 10 वॻे खां पोइ तक़रीबन जेका कंप्लेन अचे थी त उन में हिकिड़ी त कॉल खजे नथी, जेकॾहिं खजे थी त हमरा जेके उते अहिड़ा रूड वेठल आहिनि उहे चवंदा त तव्हांखे निंड नथी अचे या मक़सदु आहे ॾाढो मिसबिहेव कनि था कस्टमर सां। इन क़िस्म जी शिकायतूं तव्हां ॾिसो त आम थी वियूं आहिनि। नाइट में तव्हां ॾिसो केॾो ट्रबल थो थिए, लाइट नथी हुजे, केतिरियूं कंप्लेन्स अचनि थियूं। तव्हांजा माण्हू सभु सुता पिया आहिनि सेंटरनि ते, इहो छो थियो? इहो लूज़ सिस्टम छो आहे सादिक साईं? अॼुकल्ह अलाह साईं त असांजो नंबर आहे 118 हेल्पलाइन। जी हा। ऐं 118 हेल्पलाइन ते असांजा 10 लख कंज्यूमर आहिनि। 10 लख कंज्यूमर आहिनि। सिस्टम खे इम्प्रूव कयूं पिया, असां उन सिस्टम खे अञा वधायूं पिया, असां उनखे जदीद टेक्नोलॉजी सां आणियूं पिया ऐं असां उन सिस्टम खे अहिड़े तरीक़े सां इम्प्रूव कंदासीं त हिकिड़े कंज्यूमर जंहिंजो रिफ्रेश नंबर हूंदो उहो जॾहिं रिफ्रेश नंबर पंहिंजो ॿुधाईंदो उनखे कंप्लेन नंबर मिलंदी ऐं उनजी कंप्लेन अटेंड थी वेंदी। अच्छा। जी जी ऐं माण्हू असांजा 24 कलाक राउंडो कलाक शिफ्टनि में कमु कंदा, पर छा आहे त क्वांटम ऑफ कंज्यूमर वधीक आहे। इन करे असांजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स बि असांखे चयो त भई तव्हां कस्टमर फैसिलिटेशन सेंटर यानी हेल्पलाइन खे वधीक फाल बणायो ऐं उन में जदीद टेक्नोलॉजी जो फ़ाइदो वठो, कंप्यूटराइज़ कयो उनखे। त जीअं मैन्युअली मां हटी जॾहिं कंप्यूटराइज़ कंदासीं त असां उन शइ खे अञा वधीक इम्प्रूव करंदासीं। उमेद आहे त इहा जेका शिकायत आहे अवाम जी उहा ख़तमु थी। वेलकम बैक नाज़रीन। असां हैदराबाद ब्यूरो टाइम में ॻाल्हि ॿोल करियूं पिया हिस्को जे क्राइसिस जे हवाले सां। ख़ुशूसन हैदराबाद रीजन जा समूरा ज़िला बिजलीअ जे शदीद हिकिड़े बहरान जो त शिकार आहिनि ई आहिनि, पर बिजली न हुअण जे करे आम कस्टमर परेशान थी रहियो आहे, कारोबारी माण्हू परेशान आहिनि। इवन अदारनि में, सरकारी अदारनि में, निजी अदारनि में बिजली जे बहरान तमामु वस्ट सूरत हाल पैदा करे छॾी आहे। हिस्को जे तर्जुमान सां तव्हांखे ॻाल्हि ॿोल कराईसीं, ज़ाहिद भुरगड़ी सां ॻाल्हि ॿोल कराईसीं, पीपल्स पार्टीअ जे ज़िले सदर सां, अॻूणे ज़िले सदर सां।
हाणे तव्हांखे ज़िलनि जी सूरत हाल खां थोरी अपडेट करियां थो आऊं जेके हैदराबाद रीजन जा ज़िला आहिनि। हैदराबाद में फ़हीम बबर सिंध टीवी जो रिपोर्टर मूंसां लाइन ते मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल करायां थो, तव्हांखे कोशिशि करियां थो त टनू मोहम्मद ख़ान बदीन ऐं टनू अलायार या मटियारी मां तव्हांखे रिपोर्टरनि खां अपडेट वठी ॾियां त केतिरी मेगावाट बिजली हर ज़िले में मौजूदु आहे ऐं केतिरी इस्तेमालु थिए पई ऐं केतिरी ज़रूरत मौजूदु आहे। फ़हीम तव्हां ॿुधी सघो पिया मूंखे? जी बिल्कुलु फ़हीम कीअं आहे सूरत हाल? ज़ाहिर धरणो जेको लॻो बाईपास ते उन में हिननि जी कमेटी बि ठही आहे, पर अञा ताईं त जेके ॻाल्हियूं तय थियूं हुयूं उन्हनि में अञा उन लेवल जो रिलीफ त कोन मिली सघियो आहे ॻोठनि खे या कॉलोनीज़ में। लोड शेडिंग हस्बे मामूल मौजूदु आहे, ट्रांसफार्मर केतिरनि इलाइक़नि में कोन्हनि लॻा, लाइन जेके लिंकूं लाहे विया आहिनि उहे बि न लॻी सघियूं आहिनि। कीअं आहे सूरत हाल? केतिरी किराए मौजूदु आहे हैदराबाद में? जी बिल्कुलु ख़ालिद साहब, ये जेके पीपल्स पार्टी तरफ़ां बि धरणो हेस्को जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ उन्हनि जो चवणो त 75 जेके ॻोठ आहिनि उन्हनि जा ट्रांसफार्मर लाथा विया, जॾहिं त उन खां अलावा केतिरा ई ॻोठ अहिड़ा आहिनि जिन्हनि जे ट्रांसफार्मर जी लिंकूं लथल आहिनि अञा ताईं बि। उन खां अलावा अक्सर असां बि रिपोर्ट कंदा रहिया आहियूं त अक्सर ॻोठ अहिड़ा आहिनि कासिमाबाद जा ऐं हैदराबाद शहर जा ऐं पसदिरदाई जा जिन में जेको आहे लोड शेडिंग त थिए थी पंहिंजी जाइ ते, पर उन सां गॾोगॾु कुझु ॻोठ अहिड़ा आहिनि जिन खे रहतूं ॼाण आहे, उन्हनि ॻोठनि जी बिल्कुलु जेको आहे बिजली कटी वई आहे। ऐं तव्हां जेका ॻाल्हि कई त हीअ जेका धरणा लॻा या एहतजाज थिया, उन खां पोइ जेका टीम जुड़ी, उन खां पोइ जेका जांच कमेटी थी या हिननि जे विच में ॻाल्हियूं थियूं, कमिश्नर विच में पियो ऐं हेस्को इंतिज़ामिया बि इहा ख़ातिरी कराई त इहा जेका किराया आहे ख़तमु कई वेंदी। पर जेका असांजी जेका ॼाण मुताबिक़ जेका अञा ताईं सूरत हाल इहा ई उहो ई साॻूनी आहे। हींअर बि तव्हां कासिमाबाद जा अक्सर ॻोठ आहिनि, तव्हां भिटाई टाउन भिटाई नगर खां वेंदे अगरि दुआबे जा ॻोठ आहिनि उन्हनि खे ॾिसो, वरी टंडो आगा 3 नंबर तलाउ खे ॾिसो, वरी अगरि जे तव्हां तालके बहिराड़ी में ॾिसो त ॻोठनि जा ॻोठ जेके आहिनि अञा ताईं ऊंधाई जे वरिते ॾियल आहिनि। कुझु माण्हू जेके अहिड़ा आहिनि वीचारा एहतजाज कनि पिया, उन्हनि पंहिंजा बिल भराया आहिनि, उन्हनि खे इहो चयो वियो त तव्हां मीटर हणायो त पोइ तव्हांखे लाइट ॾिनी वेंदी। उन्हनि माण्हुनि जेका मीटर बणाया नतीजे में उन्हनि खे बि लाइट न ॾिनी वई। उहे माण्हू पाण सां गॾु मीटर विचनि में ॿधी करे उन्हनि न सिर्फ़ु प्रेस क्लब हैदराबाद जे साम्हूं एहतजाज कयो, पर उन्हनि हेस्को चीफ जे ऑफिस जे साम्हूं बि एहतजाज कयो। अञा ताईं उन्हनि जो मसइलो बि उते जो उते पियल आहे, अञा ताईं उन्हनि खे बि रिलीफ न आहे मिलियो। ठीकु आहे फ़हीम, तव्हां थोरो इंटरप्ट थो कयां, तव्हां थोरो होल्ड कयो। ऐं टनू मोहम्मद ख़ान मां पुछां, जमील खां पुछां, वरी तव्हां खां पुछां थो, थोरी कंपेरिज़न करे सघूं त हैदराबाद जे चइनी तालुक़नि में सूरत हाल कीअं आहे, टनू मोहम्मद ख़ान में सूरत हाल कीअं। जमील, तव्हां मूंखे इहो ॿुधायो त ओवरऑल पहिरीं मूंखे थोरो डेटा ॾियो तव्हां त टनू मोहम्मद ख़ान में टोटल केतिरी मेगावाट बिजली जेका आहे सा हिन वक़्तु मौजूदु आहे ऐं केतिरी मेगावाट जी ज़रूरत आहे, केतिरा लाइन लॉसिस आहिनि, ओवरऑल कीअं आहे जेका बिजलीअ जी सूरत हाल प्रोडक्शन जी कीअं आहे टनू मोहम्मद ख़ान में? जी खालिद साहब महिरबानी। ऐं टनू मोहम्मद ख़ान ज़िले जी सूरत हाल वापदा जे हवाले सां हेस्को जे हवाले सां ॿुधाईंदो हलां त टनू मोहम्मद ख़ान ज़िलो 2005 में वजूद में अचण खां पोइ हिते डिवीजन जेका आहे हेस्को जी जेका कमु करे रही आहे, जंहिंमें एग्जीक्यूटिव इंजीनियर हींअर कमु करे रहियो आहे, उनमें हिन डिवीजन में टोटल 18 फीडर आहिनि ऐं 5 ग्रिड स्टेशन आहिनि, जिनमें 5 ग्रिड स्टेशन में जेके कुझु मातली जूं ग्रिड स्टेशनूं बचंदियूं, जीअं मातली, टंडो ग़ुलाम अली ऐं तलार। ऐं टनू मोहम्मद ख़ान ज़िले में 2 ग्रिड स्टेशन आहिनि, टनू मोहम्मद ख़ान सिटी में ऐं बुल्ली शाह करीम सिटी में। ऐं टनू मोहम्मद ख़ान जा 18 डिवीजन जे 18 फीडर मां टनू मोहम्मद ख़ान जा ज़िले जा जेके आहिनि उहे 7 फीडर कमु करे रहिया आहिनि, जिन में जमाली फीडर आहे, पांदीवा फीडर आहे, डिगमरी, इहे सब डिवीजन 2 में कमु करे रहिया आहिनि। जॾहिं त सब डिवीजन 1 जा टीटी ट्रांसपोर्ट टेक्सटाइल मिल, सिटी आबादगार ऐं लाखा 4 जेके आहिनि, इहे सब डिवीजन 1 जा जेके आहिनि उहो फीडर कमु करे रहिया आहिनि। ऐं बिजली जी खपत जेका आहे हिते मजमूई तौर ते तक़रीबन 20 मेगावाट जे बराबरि आहे, पर हेस्को चीफ जे एग्जीक्यूटिव इंजीनियर रियाज़ पठान मूजिबि त हिते लाइन लॉसिस जेके आहिनि उहे तक़रीबन 25-36% आहिनि। ऐं नाज़रीन खे इहो ॿुधाईंदो हलां त टंडो मोहम्मद ख़ान में जा केतिरा ई ॻोठ जेके आहिनि उन्हनि जा ट्रांसफार्मर अञा ताईं लथा पिया आहिनि, लिंकूं लथल आहिनि, जिन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो MP अब्दुल करीम सुमरे जो पंहिंजो ॻोठ आहे, जेको तारीख़ी ॻोठ जनान सुमरो आहे, उनखे 9 महीननि खां वठी बिजली कोन्हे। जॾहिं त बन्नू जेको आहे अब्दुल हईप अली जो जेको तमामु वॾो लेखक आहे सफ़रनामनि जो, उन्हनि जो ॻोठ आहे, उहो बन्नू जेको आहे 2 फीडर में बन्नू शहर रावट ऐं उनजा केतिरा ई ॻोठ तक़रीबन 1.5 साल खां उहो बिजली खां महरूम आहिनि। उनखां अलावा राजो निज़ामानी जेको 8 महीननि खां वठी बिजली हुन में घटियल आहे। ऐं हिते जे SCN मूजिबि त
हिते जेको आहे माण्हुनि ते बकाया जा तमामु घणी आहिनि, जंहिं मूजिबि जेको आहे हेसि उन मूजिबि त हिते टंडे मोहम्मद खान ज़िले जे प्राइवेट माण्हुनि ते जेके बकाया जात आहिनि 2.5 अरब रुपयनि जे बराबरि हेसि बकाया जात आहिनि ऐं जेके सरकारी इदारा आहिनि उन्हनि ते जेके आहिनि 2.5 करोड़ रुपया हेसि बकाया रहियल आहिनि। ऐं टंडे मोहम्मद खान में नए जेको आहे 6 महीननि खां नए एग्जीक्यूटिव इंजीनियर जे अचण खां पोइ तक़रीबन मुख़्तलिफ़ शहरनि में ॻोठनि में बिजलीअ जी चोरी जे ख़िलाफ़ु जेको आहे सख़्त एक्शन वरितो वियो आहे ऐं 5 माण्हुनि जे ख़िलाफ़ु एफआईआरूं कटियूं वयूं आहिनि ऐं तक़रीबन जेके ट्यूबवेल जेके इस्तेमालु कनि था उन्हनि ते 48 लख रुपया रहियल आहिनि ऐं टंडे मोहम्मद खान जी मजमूई सूरताल जेका आहे उन में लोड शेडिंग जेका आहे ऐलानियल त लोड शेडिंग 6 कलाक आहे, पर जेका हाणे ऐलानियल लोड शेडिंग आहे 6 कलाकनि खां बि वधीक आहे। इन करे माण्हू जेके आहिनि 12 कलाक बिजली न हूंदा आहिनि, 12 कलाक बिजली खां सवाइ रहंदा आहिनि। जी ख़ालिद साहब। अच्छा, 12 कलाक बिजली खां सवाइ रहंदा आहिनि ऐं तव्हां जेके बकाया जात ॿुधायो पिया इन जे हवाले सां ऐं जेतिरी बिजली हुते मौजूदु आहे त मक़सदु आहे त इन एॾे वॾे किराए ऐं हिकिड़े क्राइसिस में हिकिड़ी किराए बि मौजूदु आहे, पर उन लेवल जी पब्लिक जो को रद्द अमल त साम्हूं नथो अचे टंडे मोहम्मद खान में। जीअं हैदराबाद में तव्हां ॾिसो केॾा वॾा धरणा लॻा ख़ालिद साहब बिल्कुलु वॾो रद्द अमल आहे। टंडे मोहम्मद खान जे शहरीन केतिरा दफ़ा एहतजाज कया आहिनि जेके मतिलबु उहो रिकॉर्ड ते आहिनि, अख़बारुनि में उहो छपिजी चुका आहिनि उन्हनि जा एहतजाज ऐं उहो रिकॉर्ड जेको आहे रिकॉर्ड आहे त टंडे मोहम्मद खान मातली हैदराबाद रोड केतिरा कलाक बंदि रहियो आहे, जंहिंमें डिप्टी कमिश्नर एससीएन हेस्को ऐं ॿिया अमलदार उन्हनि खे अची पर्चाए वापसि वठी विया आहिनि ऐं वरी वापसि यकीन ॾियणु तयारु हुआ त बिजली जेका आहे लोड शेडिंग न थींदी ऐं ॻोठनि जा माण्हू जेके आहिनि जनान सुमरो जा माण्हू आहिनि, बन्ने जा माण्हू आहिनि, राजू निज़ामानी जा माण्हू आहिनि, मुख़्तलिफ़ ॻोठनि जा माण्हू जिन जी 8 महीननि खां बिजली कटल आहे केतिरा दफ़ा उन्हनि मुज़ाहिरा कया आहिनि, एहतजाज कया आहिनि, पर फ़क़ति एतिरो थिए थो भई कुझु पाड़नि जी बिजली बहाल कई थी वञे। मिसाल तौर हिकिड़े पाड़े जी बहाल कई थी, हिकिड़ो ट्रांसफार्मर 4 ट्रांसफार्मर मुंहिंजा ॻोठ जे हिकिड़ो ट्रांसफार्मर चालू कयो थो वञे, हिकिड़ो बाक़ी 2 ट्रांसफार्मर उहो इन शर्त ते भई उन जा जेके लॉसिस आहिनि उहे जेके माण्हुनि ते बकाया जात आहिनि, माण्हू बिना मीटरनि जे जेके कुंडा हणी वेठा आहिनि उहे जेके कुंडा ख़तमु नथा कनि, पंहिंजी दादागिरियूं ख़तमु नथा कनि, पुलिस खे हुते अचणु कोन था ॾियनि माण्हू ऐं माण्हू जेके आहिनि वापदा वारनि खे हुते लाइनूं कटण जे लाइ अचनि पोइ उहो जेको आहे हिननि माना मजबूरी त बकोल एससीएन जे ऐं वापदा एफआईआरनि जे भई असां जेको आहे लिंकुनि जी लिंकूं या ट्रांसफार्मर इन करे खणायो था वञूं त उते माण्हू ज़बरदस्ती चोरी बिजली कनि था, जंहिंजे करे माण्हू त रद्द अमल त पंहिंजे हर मौक़े ते ज़ाहिर कनि था। उन्हनि जो माना हींअर सहारो मीडिया ई आहे जंहिंजे मीडिया जे हवाले सां जेको आहे उहो अचनि था, प्रेस क्लब ते अचनि था, रोड बंदि कनि था। जी ख़ालिद साहब। फ़हीम, तव्हां जमील जी ॻाल्हि ॿुधी, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿुधायो त जेको जिन इलाइक़नि में लाइट नथी हुजे 3 महीननि खां, जमील त ॿुधाए थो त 8 महीननि खां वॾा 3-4 शहर अहिड़ा ॿुधाए थो त 8 महीननि खां साल खां लाइट कोन्हे। हैदराबाद में बि अहिड़ा ॻोठ हिन वक़्त ताईं मौजूदु आहिनि जिन जी घणे अरसे खां लाइट कटियल हुजे अञा ताईं? हाँ जी बिल्कुलु ख़ालिद साहब, हालाना के लॻे हिकिड़ो ॻोठ आहे अलीआबाद कॉलोनी में, उन्हनि जी तक़रीबन 6 महीननि खां लाइट बंदि हुई ऐं उहे माण्हू जेका मुसलसल एहतजाज कंदा रहिया ऐं अञा ताईं उन्हनि जी लाइट जो मसइलो हल न आहे थियो। उहे साॻुणा माण्हू हुआ जेके हिन जेको पीस पार्टी धरणो हुयो उनमें वॾी में वॾी तादाद में जेको आहे उन्हनि ॻोठनि जा माण्हू बि हिते शरीक थिया ऐं उन्हनि जी औरतूं बि हुयूं जेके हिते एहतजाज करे रहियूं ऐं उहे इहे दावूं करे रहियूं त 6 महीना थी विया आहिनि। 6 महीननि खां हैदराबाद सिंध जो 2 नंबर वॾो शहर आहे, वॾे एॾे वॾे शहर में बि ऐं शहर जे विच में रही करे अगरि माण्हू लाइट खां महरूम हुजे त इन खां वधीक जेका आहे इंतिज़ामिया जी हेस्को जी इंतिज़ामिया जी जेका बेध्यानी कहिड़ी हूंदी। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे इहा ॿुधायो त ॾिसो जॾहिं हिकिड़ी सिचुएशन अहिड़ी मौजूदु आहे जंहिंमें बिजली ज़ाहिर आहे पैसनि ते ॿारणी आहे, इहो हिकिड़ो जेसिताईं का बुनियादी हिकिड़े पॉलिटिकल सिस्टम में का तब्दीली अचे, को गवर्नमेंट को का सब्सिडी खणी अचे माण्हुनि जे लाइ, तेसिताईं हिकिड़ो शॉप थी वियो आहे जेको आहे हेस्को जो। हर ईअं सम्झो एसडीओ जी ऑफिस खां वेंदे जेका बि शइ आहे बहरहाल उहा ख़रीद करणी आहे, उहा ॿारणी आहे, उहा पैसनि ते ॿारणी आहे। पब्लिक बिल ॾियण जे लाइ अवेयर, तव्हां फील्ड में वञो था, पब्लिक आख़िर बिल ॾियण खां अवॉइड छो थी करे? मक़सदु माण्हू छा चोरीअ ते हिरी विया आहिनि या माण्हू, इहा त ॻाल्हि सही आहे त को ग़रीब माण्हू आहे उन डिडक्शन लॻनि था ऐं बिल वधी वञे थो, 10-10 सालनि ताईं माण्हू जॾहिं हिकिड़े सिस्टम में हिकिड़े तरीक़े में नथा हुजनि प्रोसेस में त ज़ाहिर माण्हुनि ते बिल चढ़ी था वञनि, पोइ माण्हू कोन था पियारे सघनि। पर माण्हू विलिंग थिए थो त असां कहिड़े तरीक़े सां रेगुलर थियूं?
माण्हू प्रिपेयर आहिनि त असांखे जेकॾहिं हिकिड़ी का नॉर्मल पोजीशन ठाहे ॾे हेस्को गवर्नमेंट सां गॾिजी त असां बिल पियारियूं माण्हुनि जी छा आहे थिंकिंग छा आहे त बिल पियारणी न आहिनि जी ॾिसो ख़ाली साहब माण्हुनि जी बिल्कुलु थिंकिंग आहे माण्हू चाहिनि था त हिन जेके जेको बिलनि वारो अज़ाब आहे जिन माण्हुनि ते लख लख रुपया 2-2 लख रुपया कर्ज़ चढ़ी वियो आहे बिलनि जी मद में बिल रहिजी विया आहिनि उहे चाहिनि था त जेका आहिनि हिननि जो मसइलो हल थिए पर सिस्टम जेको आहे एतिरो त कॉम्प्लिकेटेड ठहियलु आहे छो जो तव्हां अगरि हिते को हिकिड़ो माण्हू अगरि कंहिं सब डिविज़न ते पंहिंजो बिल खणी थो वञे उनखे ॾाढो रुलायो थो वञे उन खां पोइ जेको आहे करप्शन जेका हेस्को में आहे उहा न मथी लेवल ते त आहे पर हेठी लेवल ते हिकिड़ो लाइनमैन आहे हिकिड़ो सुप्रिटेंडेंट आहे या हिकिड़ो जेको मीटर रीडर आहे उन ताईं जेको आहे हिननि जी हिकिड़ी सेटिंग्स ठहियल आहिनि हिननि छा कयो माण्हुनि जिन ते शहरनि में अक्सर ई कंहिं इलाइक़ा अहिड़ा आहिनि जेके आउं तव्हांखे ॿुधायां मेमन सब डिवीज़न आहे या फुलेली सब डिवीज़न आहे लियाकत कॉलोनी सब डिवीज़न आहे उन में त मां तरीक़ेकार अहिड़ो ठहियलु आहे अगरि कंहिंजो 2 लख रुपया बिल आहे त उनखे बिल ठाहे ॾियण जे बदिरां उनखे इहो मशवरो ॾिनो थो वञे त तव्हां 2000 रुपया पर मंथ सिर्फ़ु बिल भरायो हाणे जॾहिं उहो माण्हू 2000 रुपया पर मंथ बिल भरे थो उन खां पोइ हुनजो जेको बिल आहे उहो उते उते बिछो आहे बजाए हिनजे हुनजा जेके 2000 रुपया आहिनि हुन में एड थी कटिजनि उहे कटिजनि बि नथा हुनजो 2 लख रुपया बिल उहो ई मौजूदु बि रहे थो ऐं वरी कुझु महीननि खां पोइ जेको आहे वरी हुनखे जेको आहे 40-50 हज़ार रुपए जी डिडक्शन लॻे थी जंहिंखां पोइ वरी हुनजो बिल जेको आहे 2.5 लख ताईं थो पहुची वञे हाणे जेको सिस्टम आहे हिननि जेको सिस्टम ठाहियो आहे हीअ शायदि चाहिनि ई नथा त को पब्लिक खे रिलीफ ॾिनो वञे उहो सिस्टम ग्रास रूट टाइम प्रोग्राम जो टाइम थोरो ओवर थी वियो आहे इन करे आउं तव्हांखे एक्सक्यूज़ कंदुसि तव्हां कॾहिं थो जमील खे जमील तव्हां हिन ते को पंहिंजो को कमेंट करियो त अगरि फील्ड में तव्हां मौजूदु आहियो पब्लिक कीअं इन मामले मां निकिरी सघे थी छाकाणि त हेस्को खे कुझु न कुझु त रेस्पॉन्स करिणो पवंदो पब्लिक लेवल ते जेकॾहिं माण्हू ट्रांसपेरेंट न थिया माण्हू हिकिड़े सिस्टम में न आया रेगुलराइज़ न थिया त ज़रूरु माण्हुनि खे अञा दुश्वारियूं वधी वेंदियूं ऐं हीअ त ज़ाहिर का सब्सिडी कोन्हे हुकूमत टोटल हथु कढियो वेठी आहे इन करे हुकूमत पाण कर्ज़ी आहे 62-63 अरब रुपया जेके हेस्को जा कर्ज़ आहिनि उन में 30 अरब खनि जेके आहिनि से उहे रुगो गवर्नमेंट जे हुन आधारनि ते कर्ज़ आहे त जॾहिं हुकूमत पाण डिफॉल्टर हुजे त आवाम पाण सोचे सघे थी त उहा छा असांखे हिन मां जान आजी कराए सघंदी आख़िरी कमेंट कयो त कीअं लोकल माण्हू ऐं उतां लोकल जेका हेस्को जी इंतिज़ामिया आहियो पाण में कहिड़े क़िस्म जा हिकिड़ो सिस्टम ठाहिनि जो कुझु न कुझु रिलीफ मिली सघे माण्हुनि खे जी ख़ाली साहब बिल्कुलु सही था चओ माण्हू चोरी ते हिरी विया आहिनि ऐं अॻु में जेके दौर हूंदा हुआ त उहो लाइनमैन खां वठी करे एसडीओ ताईं इंजीनियर ताईं उहो बताखोरी कंदा हुआ हाणे कुझु सूरत हाल चेंज थी आहे जीअं नेब एक्टिव थी आहे तीअं जेको आहे उहो ऑफिसर कुझु कॉन्शियस थिया आहिनि हाणे जेकॾहिं ऑफिसर को कमु कनि था गैर क़ानूनी कम खे रोकनि था त उहो अवाम खे बि उनखे घुरिजे त उन सां ताउन कनि मुंहिंजो ज़ाती राय इहो आहे त अवाम खे रिलीफ ॾियण जे लाइ जीअं पहिरीं कमिश्नर मिनिस्टर खुलियूं कचहरियूं कंदा आहिनि त तीअं हेस्को जे तरफ़ां जेके आहिनि हेस्को अमलदारनि खे बि घुरिजे त ॿाहिरड़ियुनि में उहो जनाल सूमर में वञनि बन्ने में वञनि मुख़्तलिफ़ ॿाहिरड़ी जे ॻोठनि में वञनि उते खुलियूं कचहरियूं कनि माण्हुनि खां मसइला पुछनि त अवां आख़िर बिल छो नथा जमा करायो छो अवां मीटर नथा आणो साॻीअ मां सोलर ते 1.5 लख रुपया ख़र्चु करियो था यूपीएस ते ख़र्चु करियो था मुख़्तलिफ़ ॿियनि ज़रियनि ते जनरेटर्स ते जेको आहे ख़र्चु करियो था बिजली त उनखां सस्ती थी पवे आउं सम्झां थो त ओपन कचहरीज़ इन ई मसइले जो हल आहे ओपन कचहरीज़ करे माण्हुनि खे स्पॉट ते मसइला हल करे ॾींदा खे घुरिजे त इहे माना कार्रवाई कनि जमील तव्हांजी महिरबानी फ़हीम तव्हांजी महिरबानी तव्हां सॼी सूरत हाल खां अपडेट असां हैदराबाद ब्यूरो टाइम में हेस्को जा ही मसइला आहिनि जेको ही असुल फीडबैक तव्हांखे ॾियारण जो ॿुधाइण जो मसइलो सिर्फ़ु उन जो सबबु इहो ई आहे त कीअं निज़ाम आहे कीअं असीं उनखे ठीकु करे सघूं था ऐं हेस्को जो जिते फॉल्ट आहे उते हेस्को ते प्रेशर विझणो आहे अख़्तियारुनि ते हेस्को जे अख़्तियारुनि ते प्रेशर विझणो आहे पर जिते जिते असां सम्झूं था त जेतिरो इम्प्रूव करे सघूं था जेतिरो असां बहितर करे सघूं था पंहिंजे घर जी लाइट खे पंहिंजे पाड़े जी लाइट खे पंहिंजे ॿाहिरि दुकाननि जी लाइट खे कारोबारी ऐं अदारनि सरकारी निजी अदारनि जी लाइट खे जेतिरो बहितर करे सघूं था उहो असांखे करिणो पवंदो ऐं हिकिड़ी अवेयरनेस ऐं हिकिड़ी सोच असांखे ज़रूरु ज़हन में रखणी पवंदी त हाणे गाॾो ईअं न हली सघंदो ऐं असांखे जिते जिते चोरी जो मसइलो आहे हीअ इन्वॉल्व आहिनि उते बिल्कुलु उन्हनि जी कंप्लेन करियो उते प्रेशर विझो इवन प्रोटेस्ट करणा पवनि प्रोटेस्ट करियो लाइनमैन हुजे एसडीओ हुजे इवन हद जो इंजीनियर हुजे डिडक्शनूं जेके ख़तमु थियणियूं आहिनि उनजे लाइ गवर्नमेंट खे बि ज़रूरु सोचणु खपे गौर वीचार करणु खपे त हीअ जेके माण्हुनि ते डिडक्शन जा बिल थी विया आहिनि को अहिड़ो अल्टरनेट निकिरणु खपे त गवर्नमेंट्स ॾेई सघनि थियूं जेकॾहिं ग़रीब माण्हू जेके
डिफॉल्टर थी विया या हिकिड़े हेस्को जे पेपको जे या सेपको जे ग़लति निज़ाम जे करे माण्हू डिफॉल्टर वीचारा थी विया, बिल अदा न करे सघिया। गवर्नमेंट्स ॾेई सघनि थियूं 10-20 अरब रुपया, एॾो को वॾो मसइलो कोन्हे। पब्लिक अहम आहे, पब्लिक वोट ॾिए थी, जेको गवर्नमेंट्स जोड़ाए थी, सरकारूं जुड़नि थियूं, असेंबलियूं आहिनि, पार्लियामेंट आहे ऐं सॼो निज़ाम हले थो। त इन हवाले सां गवर्नमेंट घणो कुझु करे सघे थी ऐं ज़रूरु सॉल्यूशन निकिरी सघे थो। एॾो वॾो को उभाम ऐं एॾी का मुबहम सूरत हाल न आहे जो माण्हुनि खे ईअं लावारस छॾे ॾिजे, माण्हुनि खे यतीम हिकिड़ी यतीमी वारी सूरत हाल में छॾे ॾिजे ऐं माण्हू ऐं हेस्को जा अमलदार पंहिंजो पाण में हिकिड़े रसाकशी में हुजनि, छिकताण में हुजनि, FIR में हुजनि, पब्लिक रोडनि ते हुजे, ही उन्हनि ते FIR कटाईंदा वठनि ऐं आहिस्ते आहिस्ते सूरत हाल जेका आहे सा उहा गंभीर ऐं ख़तरनाक थींदी वञे। ज़रूरु समूरनि स्टेक होल्डर्स खे, पब्लिक बि स्टेक होल्डर आहे, हेस्को अख़्तियारियूं स्टेक होल्डर आहिनि, गवर्नमेंट स्टेक होल्डर आहिनि, इन सभिनी खे हिक ॿिए सां कोऑपरेशन करणु खपे, सम्झ जो मुज़ाहिरो करणु खपे ऐं हेस्को जो जेको इशू आहे उनखे बिल्कुलु रिज़ॉल्व जेतिरो थींदो ओतिरो ई रिलीफ पब्लिक खे मिलंदो, कस्टमर्स खे मिलंदो, हेस्को खे मिलंदो, इवन गवर्नमेंट खे मिलंदो। ईंदड़ प्रोग्राम में वरी मिलंदासीं सदाईं गॾु।